दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पंजावरी ड्रामे ते। आख़िर पंजावरी ड्रामो कॾहिं मुकमल थींदो ऐं कॾहिं के सिंध टीवी ते हलायो वेंदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों पंजावरी ते हिकु बहितरीनु ड्रामो जेको तयारु थींदो आज़म मेघल जे हुन में डायरेक्शन में ऐं खजू साहब जी डायरेक्शन में। खजू साहब जी कुझु ॾींहं तबियत ख़राबु हुई ऐं वरी ड्रामो बि ईद खां पोइ जी शूटिंग हलणी आहे ऐं तयारियूं पहिरियों ईद खां पहिरियों हुयूं त 2 स्पेल पहिरियों मुकमल करे वठूं, पूरा करे वठूं। बहरहाल ईअं पोइना थींदो थींदो धरणा लॻा, हेॾे होॾे माहौल ख़राबु हुया, वरी इन जे करे ड्रामो पोइना थी वियो। हाणे ईद खां बाद इन जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी पंजावरी ड्रामे जी, जंहिंमें सभई अदाकार तकरार ऐं ज़हर ज़िंदगी ऐं दुलाव वारा हूंदा ऐं काफ़ी तव्हांजा फेवरेट अदाकार हूंदा। आज़म मेघल पाण बि हूंदो, मीर हूंदो, इरफान शेख, मजू लाड़, मतिलबु ओठो यानी मोहित अली करवड़, अहमद अली शेख, रिमशा शहज़ादी, नाले वारा अदाकार, सना रज़ा सभु हूंदा। ऐं जे वीडियो सुठो लॻो त उदासी टेक यूट्यूब चैनल खे हिनखे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾियो, जीअं बर वक़्तु तव्हांखे असां अपडेट ॾींदा रहूं, हर वक़्तु ॾींदा रहूं। लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा।